अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शेब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सिंध काबीना आइलैंड अथॉरिटीअ जे क़याम वारो ऑर्डिनेंस गैर आइनी करार ॾेई छॾियो। बेटनि जे मामले ते के बि ॻाल्हियूं न करण जो ऐलान। सिंध हुकूमत ऑर्डिनेंस फौरी तौर ते वापसि वठण जो मुतालबो करे छॾियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जे इजलास बाबति मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे सूबाई वज़ीर नासिर शाह चयो त सदारती ऑर्डिनेंस के मुकमल तौर ते रद्द था करियूं। मुर्तज़ा वहाब चयो आहे त सिंध काबीना वफ़ाक़ पारां 2 सेप्टेम्बर ते जारी कयल ऑर्डिनेंस 1 महीने खां पोइ मंज़र ते आणण बि बदनीयतीअ जो मुज़ाहिरो कयो आहे, जेको कंहिं बि सूरत में मंज़ूर न आहे। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त सूबे जी ज़मीन ऐं समुंडी ॿेट सिंध हुकूमत जी मिल्कियत आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत ऑर्डिनेंस जारी करे सिंध ऐं बलोचिस्तान जे आइनी हक़नि जी लताड़ कई आहे। आइन जे आर्टिकल 172 जे सेक्शन 2 तहत पाकिस्तानी समुंड जे अंदरि ऐं ॿेट सूबाई मिल्कियत आहिनि। सिंध काबीना जे इजलास खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे मुर्तज़ा वहाब चयो त वफ़ाक़ी हुकूमत आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे ऑर्डिनेंस ज़रिए उन्हनि मिल्कियतुनि खे पंहिंजो करार ॾिनो जेका उन जी न आहे। वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदीअ चयो आहे त अवाम पीपल्स पार्टीअ जो मुनाक़े वारो चेहरो ॾिसी वठे। अली ज़ैदीअ जो बेटनि बाबति सिंध हुकूमत जारी कयल NOC ट्वीट कंदे चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत बेटनि वारे मामले ते गैर आइनी क़दम न आहे खयों। सिंध हुकूमत बेटनि ते शहर अॾण लाइ जुलाई 2020 में NOC जारी कई हुई। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे बेटनि ते कब्ज़ा न पर सीड़पकारी करणु चाहे थी। बेटनि वारे मामले ते बिलावल भुट्टो ज़रदारीअ जे बयान जी मज़म्मत कयूं था। नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ दाख़िल कयल गद्दारी केस असांजे खाते में न विधो वञे। वज़ीर आज़म इमरान ख़ान एतिरो वांदो न आहे, उहो कमु जंहिं बि कयो आहे उन जो जल्द पतो पइजी वेंदो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शिबली फराज़ चयो त FIA जो अॻूणो DG बशीर मेमण कंहिं जे चवण ते इंटरव्यू ॾेई रहियो आहे। वज़ीर आज़म खे उन्हनि ॻाल्हियुनि में का बि दिलचस्पी न आहे। वफ़ाक़ी काबीना बिजली ऐं गैस जे अघनि में वाध वारी तजवीज़ मुलतवी करे छॾी। खंड जी क़ीमतुनि में वाध कंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म जी सदारत वफ़ाक़ी काबीना जे इजलास में मुल्क जे सियासी ऐं इक़्तिसादी सूरतहाल ते गौर कयो वियो। महांगाईअ में वाध काबीना जे PIA ऐं रेलवे जी कारकर्दगीअ बाबति काबीना खे ब्रीफिंग ॾिनी वई। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त कराची सर्कुलर रेलवे खे 3 मरहलनि में बहाल कयो वेंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान कैप्टन रिटायर्ड सफ़दर ख़िलाफ़ दहशतगर्दी, ख्वाजा आसिफ ते गद्दारीअ जो केस दाख़िल करण ऐं के इलेक्ट्रिक जे मालिक अबरार बलोच खे क्लीन चिट ॾियण जो चयो। ख़ातून अव्वल बुशरा बेगम जी सोशल मीडिया ते तस्वीर वायरल थियण ते दहशतगर्दीअ जो केस ठाहिण जी हिदायत कई वई। FIA जे अॻूणे DG बशीर मेमण जा छिरकाईंदड़ इंकशाफ। हिकु इंटरव्यू में बशीर मेमण चयो त अपोज़िशन खे निशानो बणाइण जी हिदायत कई वई। जेके केस निबठाया आहिनि उहे सभु असां वटि आया हुया, पर मूं कानूनी मामलनि खे नज़र में रखंदे इनकार कयो। रिटायरमेंट खां 15 ॾींहं अॻु बदिली थियण पंहिंजी तोहीन सम्झी, तंहिं करे इस्तीफ़ा ॾेई छॾी। अच्छा, यस, क्या व्हाट्सएप सोशल मीडिया पे कोई सोशल मीडिया पे कोई तस्वीर थी फर्स्ट लेडी की। किसका नाम लिया गया? मरियम का है? जी हाँ, उनका जो सोशल मीडिया सेल है उसके हवाले से कहा गया। शहबाज शरीफ साहब के हवाले से जी हाँ, क्या पर्टिकुलर ख्वाहिश थी जो इमरान खान साहब वो जो आजकल चल रही हैं चीजें, हमजा शहबाज और दूसरे जो उनका बेटा है वो सलमान शहबाज, और फिर उनकी पूरी फैमिली, इतने भी केसेस नैब ने बनाए हैं। अब मुझे सारे दस्त याद तो नहीं। नैब की जो इज्जत अफजाई हुई है उसमें ये इज्जत अफजाई हमारी होनी। ख्वाजा आसिफ का जो केस था वो बड़ा अजीब सा केस था कि वहाँ पे जी ख्वाजा आसिफ साहब एक कंपनी थी दुबई की जिसमें वो नौकरी करते रहे एंड ही वाज डिफेंस एंड फॉरेन मिनिस्टर ऑफ पाकिस्तान। एविडेंस था क्या? अवेलेबल एविडेंस क्या? कुछ भी नहीं। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त माज़ीअ में FIA जे DG बशीर मेमण खे नवाज़ शरीफ़ समेत नून लीग क़यादत ते कूड़ा केस दाख़िल करण जे लाइ चयो वियो, पर हुन इनकार कयो। इख्तियारनि जे ग़लति इस्तेमाल, आइन जे आर्टिकल 62 ऐं 63 जी भञकड़ी ऐं रियासती इदारनि खे धमकियूं ॾींदड़ वज़ीर आज़म खे फौरी तौर ते इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। नून लीग जे तर्जुमान पारां FIA जे अॻूणे सरबराह बशीर मेमण खे सिक्योरिटी फराहम करण जो मुतालबो। लाहौर में अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ समेत लीगी क़यादत ख़िलाफ़ बग़ावत जो केस दाख़िल कराईंदड़ बदर रशीद हीरा चौक क्रिमिनल रिकॉर्ड साम्हूं अची वियो।
पुलिस मूजिब बदर रशीद ते क़त्ल जे इरादे नाजाइज़ हथियार रखण ऐं सरकारी कम में मुदाख़लत जा केस मुख़्तलिफ़ थाणनि ते दाख़िल थियल आहिनि। PTI पारां UC चेयरमैन जी चूंड विढ़ंदड़ बदर रशीद केतिरा ई भेरा गिरफ़्तार बि थी चुको आहे। बदर रशीद जो गवर्नर पंजाब सरवर चौधरीअ सां मुलाक़ात वारियूं तस्वीरूं बि साम्हूं अची वयूं। PP अॻवान नफ़ीसा शाह चयो आहे त सियासी अॻवाननि ख़िलाफ़ गद्दारीअ जा केस वज़ीर एज़म जी हुशीअ ते दाख़िल थिया आहिनि। केस फौरी तौर ते वापसि वरिता वञनि। जारी कयल बयान में PP अॻवान चयो त छा आइन कानून ऐं पार्लियामेंट जी बालादस्तीअ जी ॻाल्हि गद्दारी आहे। अवाम एहतिसाब जे ॿिटे मयार खे चङी रीति सम्झी चुको आहे। भिरिया सिटी नुसरत कैनाल जे पुल ते फुटिन जे वापारियुनि अली मदद कीरियो, नदीम लोहराणी, शाहनवाज़ बिरोई, मौलाबख्श बिरोई ऐं अब्दुल करीम जी अॻवाणीअ में SHO भिरिया रोड अब्दुल्ला अहवान ख़िलाफ़ टायरनि खे बाहियूं ॾेई 2 कलाक रोड ब्लॉक करे छॾियो। SHO हटाइण जो मुतालबो। हुननि चयो त SHO अब्दुल्ला अहवान बिना जवाज़ फुटिन जे वापारियुनि शुएब आराई, सोडल कीरियो, मौलाबख्श कीरियो, अब्दुल करीम बिरोई ऐं शाकिर कीरियो खे गिरफ़्तार करे गरी रिश्वत जी घुर कई आहे। हुननि ॿुधायो त भिरिया रोड पुलिस शरीफ़ शहरियुनि खे तंग करे रही आहे। SHO अब्दुल्ला अहवान जॾहिं खां भिरिया रोड में आयो आहे त कॾहिं बि शहर जो गश्त न कयो आहे ऐं न ई वरी को थाणे ते नज़र ईंदो आहे। मुज़ाहिरीन तरफ़ां पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। हुननि IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं वसवारनि खे अपील कई आहे त SHO अब्दुल्ला अहवान खे फ़ौरन हटायो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जारी रहंदो। एंटी करप्शन नौशर फ़िरोज़ी टीम जो UC बेलावाह ते छापो। सर्किल ऑफिसर हाजी शरफ़दीन, मजिस्ट्रेट ज़ुबैर अहमद जी निगरानी में 2016 खां 2020 ताईं रिकॉर्ड जी ॻोल्हा, पर रिकॉर्ड हथ न आयो। सर्किल ऑफिसर हाजी शरफ़दीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां मजिस्ट्रेट ज़ुबैर, SI मोहम्मद असलम लुंड, हेड कांस्टेबल मक़सूद अहमद ऐं ॿियनि गॾिजी तहलके भिरिया UC बेलावाह जे सेक्रेटरीअ जी ऑफिस ते छापो आयो, पर को बि रिकॉर्ड मौजूदु न हुयो। अमले ॿुधायो त अॻियो रिकॉर्ड अॻूणे चेयरमैन वटि आहे, जंहिं ते सर्किल ऑफिसर चयो त जीअं असांखे रिकॉर्ड मिलियो त जांच करे उन हिसाब सां केस दाख़िल कयो वेंदो। दरिया ख़ान मरीअ जे ॻोठु मुराद खोखर लॻ चानारीअ जा चहलम जे मौक़े ते निकितल मातमी जुलूस ख़ैरियत सां पंहिंजे मंज़िल ताईं इख़्तिताम पज़ीर थियो। मातमी जुलूस जी सिक्योरिटीअ जा इंतज़ाम सख़्त कया विया हुया। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।